नासी तोशाखाना केस इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस मासनाइत तरीक़े इंसाफ के चेयरमैन के मिले सज़ा मुख्तसर है जेका बिना नोटिस से भी मुअत्तल थी वेंदी आहे। अदालती कार्रवाई जा तफ़सील हिन रिपोर्ट में। इस्लामाबाद हाई कोर्ट में तोशाखाना फौजदारी केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा खिलाफ अपील और सज़ा मुअत्तली वाली दरख्वास्त ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस आमिर फारूक और जस्टिस तारिक जहांगीरी ते ॿधल ॿ रुकनी बेंच केस की ॿुधणी कई। पीटीआई चेयरमैन जो वकील लतीफ़ खोसा अदालत में पेश थियो। ॿुधणी दौरान वकील लतीफ़ खोसा चयो त इलेक्शन कमीशन पंहिंजे का ऑफिसर के शिकायत दाख़िल करण जो अख्तियार ॾेई सघे थी। हिन केस में इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर के कंप्लेंट दाख़िल करण जो चयो। हुन चयो त इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमिश्नर और 4 मेंबरन ते ॿधल हूंदी आहे। रिकॉर्ड में इलेक्शन कमीशन जो शिकायत दाख़िल करण जो को इजाज़तनामो नाहे। इलेक्शन कमीशन के वकील अमजद परवेज़ चयो त इलेक्शन कमीशन जो इजाज़तनामो रिकॉर्ड में मौजूद आहे, जंहिं ते लतीफ़ खोसा चयो त इहा इजाज़त इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी तरफां ॾिनी वई आहे। चीफ जस्टिस पीटीआई के वकील खां पुछाणो कयो त तव्हां चई रहिया आहियो त इलेक्शन कमीशन जो शिकायत दाख़िल करण जो इजाज़तनामो कानून मूजिब नाहे, जंहिं ते लतीफ़ खोसा चयो त बिल्कुलु इहो इजाज़तनामो दुरुस्त नाहे। वकील लतीफ़ खोसा चयो त ट्रायल कोर्ट हाई कोर्ट के आर्डर के भी नज़रअंदाज कयो। ट्रायल कोर्ट के फैसले में केतिरियूं ई खामियूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट ट्रायल कोर्ट के फैसले खिलाफ अपील मंजूर कई और हाई कोर्ट दरख्वास्त ॿीहर फ़ैसिलो करण लाइ ट्रायल कोर्ट के उमाणी। लतीफ़ खोसा अपील कई त पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तल कई वञे। सज़ा कालादम करार ॾियण वारी अपील ते दलीलन लाइ हू ॿीहर अदालत साम्हूं ईंदा। ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन के वकील अपील में रियासत के धुर न बढ़ाइण ते एतराज़ वारियो, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त शिकायत कंदड़ इलेक्शन कमीशन आहे ऐं दरख्वास्त गुज़ार उन खे धुर बणायो आहे। रियासत के अपील में धुर बढ़ाइण की कहिड़ी ज़रूरत आहे। वकील अमजद परवेज़ चयो त सज़ा ॿुधाइण खां पोइ जवाबदार जो दर्जो ॾोहीअ में तब्दील थी वियो। सज़ा याफ़्ता हाणे रियासत की क़ैद में आहे। इहो नथो चवां त अपील रद्द कई वञे। मुंहिंजो मौक़िफ़ आहे त घटि में घटि स्टेट के नोटिस करे ॿुधो वञे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त रियासत के नोटिस कयूं भी त छा थींदो, जंहिं ते इलेक्शन कमीशन के वकील चयो त इहो मैंडेट ऑफ लॉ आहे त स्टेट के भी नोटिस ॾियणु घुरिजे। जस्टिस तारिक जहांगीरी चयो त जिन केसनि जो तव्हां हवालो ॾेई रहिया आहियो उन में FIR दाख़िल थी हुई। हिन केस में का भी FIR नाहे। इलेक्शन कमीशन के वकील अमजद परवेज़ चयो त कानून जूं लाॻापियल ॿई शिकूं चवनि थियूं त रियासत के नोटिस जारी करणु घुरिजे। रियासत वटि फ़ैसिले जे दिफ़ा जो हक़ मौजूद आहे। रियासत के फ़ैसिलो करणो आहे त उहा फ़ैसिले जो दिफ़ा करे या न। चीफ जस्टिस आमिर फारूक चयो त तव्हांखे लॻे थो त रियासत अची चवंदी त सज़ा ग़लति ॾिनी वई। इहा त मुख़्तसिर सज़ा आहे ऐं बिना नोटिस जे मुअत्तल थी वेंदी आहे। जंहिं ते इलेक्शन कमीशन के वकील चयो त अहिड़ो को भी फ़ैसिलो मौजूद नाहे त बिना नोटिस सज़ा मुअत्तल थी वञे। 3 साल क़ैद की सज़ा के घटि अरसे जो चई सज़ा मुअत्तली जूं ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। वकीलन जा दलील जारी हुआ त अदालत पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तली बाबति दरख्वास्त ते ॿुधणी 25 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी।